एक कृष्णम सर्वदेव। भगवान श्री कृष्ण जी ने उस्ततीअ सां सत्संग जी शुरुआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। श्रीमद भगवत गीता ते असां सत्संग करे रहिया आहियूं, जेका भगवान कृष्ण जे मुख मां निकतल वाणी आहे भगवत गीता, तंहिं ते असां श्रवण करे रहिया आहियूं। 17 अध्याय। सत्रह नंबर अध्याय हली रहियो आहे। श्रद्धा त्रय विभाग योग। श्रद्धा त्रय 3 प्रकारनि जी श्रद्धा: तामसी, राजसी ऐं सात्विकी। मन श्रद्धा जा भी रूप थींदा आहिनि, या हाणे थी ख़बर पए। श्रद्धा जा भी प्रकार थींदा आहिनि, श्रद्धा जा भी भेद थींदा आहिनि। ऐं ॾाढो सुठो कयो कृष्ण भॻवान। न त माण्हू जलेबी ठाहे छॾी आहे श्रद्धा जे मामले में। श्रद्धा जे नाले ते हर ॻाल्हि खे चवनि श्रद्धा, हर ॻाल्हि खे श्रद्धा, स्वार्थ खे भी श्रद्धा, इच्छा खे भी श्रद्धा, कंजूसीअ खे भी श्रद्धा। त इन करे भगवान कृष्ण स्पष्ट कयो आहे, कुछ तो सोचो हूंदे नी। भगवत गीता में थोड़नि अखरनि जी गुंजाइश आहे कि अखर थोड़ा रखणा आहिनि ऐं ज़रूरी सब्जेक्ट ही रखणा आहिनि। त उन में श्री कृष्ण भगवान खे ही ज़रूरी लॻो आहे श्रद्धा सब्जेक्ट, कि श्रद्धा आहे त ठीक सभिनी जे हृदय में श्रद्धा आहे, निष्ठा आहे, मनुष्य श्रद्धावान आहे। पर के सभिनी जी श्रद्धा हिक जहिड़ी कान्हे। अगर इहो क्लियर थी वञे, स्पष्ट थी वञे कि तुंहिंजी कहिड़ी श्रद्धा, मुंहिंजी कहिड़ी श्रद्धा, हुन जी कहिड़ी श्रद्धा, त ॾाढो कुछ ठीक थी वञे संसार में। ही छा सभु हिक ही श्रद्धा जो नालो ॾिनो वियो आहे न। त जलेबी भी चए थी मुंहिंजी उहा ही श्रद्धा आहे जेका शास्त्रनि में ईंदी आहे, जबकि फ़र्क़ु आहे। त असां उहो ही ॿुधंदासीं। श्रद्धा घणनि प्रकारनि जी थींदी आहे। अध्याय जो नालो ई आहे त्रय श्रद्धा। श्रद्धा 3 प्रकारनि जी थींदी आहे, उन ते ही अध्याय आहे। असां इन खे पढ़ी करे, ॿुधी करे निर्णय कयूं कि असांजी कहिड़ी श्रद्धा आहे, ऐं उन अनुसार असांखे फल मिलंदो। जहिड़ी श्रद्धा हूंदी असां ओड़ा थी वेंदासीं। श्रद्धा जे अनुसार ही माण्हू पाण ठहंदो आहे। त एॾो आसान न आहे कि असां तामसी श्रद्धा रखूं ऐं सुठा साबित थी वञूं। पर थिए ईअं पियो थो। तामसी वारो, राजसी वारो, सात्विकी वारो सभु हिकु ही ॾिसण में ईंदा आहिनि। धर्म कर्म त सभु पिया था कनि, राजसी भी, सात्विकी भी, तामसी भी। ॿाहिरां नज़र हिकु जहिड़ा ईंदा आहिनि, पर बल्कि कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे कि तामसी वधीक धार्मिक आहे, ईअं लॻंदो आहे कॾहिं कॾहिं। त स्पष्ट कयो आहे कृष्ण भगवान कि श्रद्धा त हूंदी तव्हां में, पर क्लियर थींदो आहे अॼु कि तव्हांजी श्रद्धा कहिड़ी आहे ऐं तव्हांजी कैटेगरी कहिड़ी आहे, तव्हांजी हैसियत कहिड़ी आहे। केवल श्रद्धा अखर काफ़ी कान्हे। ॾाढियूं मायूं कोन चवंदियूं आहिनि मुंहिंजी त श्रद्धा आहे भाई तिरुपति बालाजीअ में श्रद्धा आहे, कंहिंजी वैष्णो देवीअ में आहे, कंहिंजी किथे। ऐं वरी चवनि असांजी श्रद्धा अहिड़ी आहे जो वैष्णो देवी हेलीकॉप्टर में न वेंदासीं, पंधु चढ़ंदा आहियूं। असां पंधु वेंदा आहियूं, असांजी श्रद्धा आहे।
त श्रद्धा केॾी केॾी ॿुधण में ईंदी आहे। कहिड़ा कहिड़ा माण्हू अची ॿुधाईंदा आहिनि, असां पंहिंजी श्रद्धा जो वर्णन अची कंदा आहिनि। के ब्यास वेंदा आहिनि, के निरंकारी जो किथे आहे दिल्ली, उनजो नालो आहे कुझु मिशन समागम, थोरे समागम त जॾहिं मिलंदा आहिनि तव्हां खे उनखे चइबो आहे। त कोई आस्थान हूंदो आहे न, कोई चवनि असांजी उते श्रद्धा आहे, कंहिंजी जलेबियुनि में श्रद्धा आहे, उते कम बि कंदियूं आहिनि, ॾाढा कम कंदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि असांजी श्रद्धा आहे। ऐं सात्विकी माण्हू जेको घर में वेठो आहे उनखे लॻंदो आहे कि मूंखां वधीक हिन जी श्रद्धा आहे। जबकि क्लियर थींदो अॼु हिन अध्याय सां कि श्रद्धा में बि श्रद्धा प्रकार थींदा आहिनि, श्रद्धा जा बि प्रकार थींदा आहिनि। सुठो सब्जेक्ट आहे कि श्रद्धा आहे सुठी, श्रद्धा ख़राब शइ न आहे, पर उहो कैटेगरी थींदी आहे, सात्विकी, राजसी ऐं तामसी। उन अनुसार उनखे फल बि ओड़ो मिलंदो आहे। त सात्विकी श्रद्धा माना सुठी श्रद्धा, राजसी श्रद्धा माना मीडियम श्रद्धा, तामसी श्रद्धा माना निकृष्ट नीच श्रद्धा। उनजो वर्णन हिन चौथे नंबर श्लोक में अचे थो। असां 3 श्लोक ॿुधी चुका आहियूं। चौथो श्लोक ही आहे। कीअं ख़बर पए? उहो मां चयो न कि माण्हू स्वार्थ खे बि श्रद्धा चवंदो आहे, कामना खे बि श्रद्धा चवंदो आहे, इहो मां पहिरीं चयो। ऐं इच्छा खे बि श्रद्धा चवंदो आहे, कंजूसीअ खे बि श्रद्धा चवंदो आहे। भाई कोई अॻे छा कंदो आहे, माण्हू टिकाणे में कणा प्रसाद ठाहे अचे तेल में, ऐं असां दरबार जो ठाहियूं शुद्ध घीअ में, सिर्फ़ु घीअ में न, शुद्ध घीअ में। त मां निवेदन कयो हो कि न ठाहे अचो, या ठाहियो त घीअ में ठाहिजो। त हिकु ॿिनि मायुनि चयो कि भई हाणे कंहिंजी श्रद्धा आहे, कंहिंजी श्रद्धा आहे, हाणे हिन में श्रद्धा किथां अची वई? त पंहिंजी कंजूसीअ खे श्रद्धा जो नालो पिया ॾियनि। मां चयो न, कॾहिं कंजूसीअ खे श्रद्धा चई ॾींदा आहिनि, कॾहिं पंहिंजी इच्छा खे, भई मां जीअं चवां इच्छा न रखो, सत्संग इन लाइ कान्हे। हिकु ॿ माई चवंदी हुई, अरे त असांजी श्रद्धा आहे, कंहिंजी श्रद्धा आहे, भावना आहे, त इच्छा खे श्रद्धा पिया था चवनि। हिते का अची करे गुरु ग्रंथ साहिब जा पेज ईअं बेअदबी सां पलटाए, असां हुनखे चऊं तूं महिरबानी करे तो पाठ न पढ़, त चवंदी श्रद्धा आहे असांजी। त श्रद्धा इहा आहे छा? तूं घर में गुस्सो नथी करे सघीं त भड़ास हिते कढंदी आहे, या चवर जोर जोर सां के झुलाईंदा आहिनि, भड़ास हिते कढंदा तव्हां। त श्रद्धा आहे अखर हिकु, पर हिन जे पुठियां मंशा हर कंहिंजी अलॻि अलॻि आहे, नालो हुनखे श्रद्धा था ॾियनि। कृष्ण भॻवान उहो ई त मां चवां थो न, सुठो कमु कयो, असांखे ॿुधाए छॾियईं कि श्रद्धा जा बि प्रकार थींदा अथव। पहिरीं त पंहिंजी चेक कजो, तव्हांजी कहिड़ी श्रद्धा आहे। तव्हांजी गंगाधाम दरबार जे प्रति श्रद्धा त आहे, पर कहिड़ी वारी आहे उहो चेक कजो। ऐं पोइ ॿियनि जी बि सम्झी वञिजो कि ॿियनि जी कहिड़ी श्रद्धा आहे। भली तव्हांखे कुझु बि वॾो आडंबर ॿुधाइनि कि मां नवरात्रनि में 9 ॾींहं हिकु टाइम भोजन खाईंदी आहियां, मुंहिंजी श्रद्धा आहे माता राणीअ में, उन में को चक्कर में न ईंदा तव्हां। अगरि ही तव्हां ॿुधंदा अध्याय त उहो ई अचो श्रवण कयो। यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्ष्यांसि राजसा
प्रेतान भूतगणान च अन्ये यजन्ते तामसा जना। चौथो नंबर श्लोक 17 अध्याय जो भगवान श्री कृष्ण चए तो हे अर्जुन, जेके सात्विक माण्हू आहिनि, जिन जी श्रद्धा सात्विक आहे, उहे देवताउनि खे पूॼींदा आहिनि। देवताउनि खे हिते देवताउनि जो अर्थ आहे पंज देव, गणेश, सूर्य, विष्णु, शिव ऐं शक्ति। सात्विक माण्हू इन्हनि खे मञींदा आहिनि, इन्हनि जी पूॼा कंदा आहिनि, इन्हनि जे प्रति समर्पित ॿियो कोई न, इन्हनि जे प्रति समर्पित। या 33 प्रकार देवता बि थींदा आहिनि। तव्हां ॿुधो हूंदो 33 कोटि, अरदास में बि चवंदा आहियूं पाण, 33 कोटि देवी देवताओं के चरणों कमलों का ध्यान धर कर बोलो जी। तो 33 करोड़ कोन्हनि, 33 कोटि आहिनि। कोटि करोड़ खे बि चइबो आहे ऐं कोटि प्रकार खे बि चइबो आहे। त 33 प्रकारनि जा देवता थींदा आहिनि। जीअं 11 ऐं 12 सूर्य, उनजो ॿियो नालो आहे सूर्य जो आदित्य। 12 आदित्य थींदा आहिनि, 8 वसु थींदा आहिनि, 2 अश्विनी कुमार ऐं 11 रुद्र। त इन्हनि खे देवता चयो वियो आहे, उन्हनि मां विस्तार थियो आहे। त इहे जेको इन्हनि खे मञे थो, ऐं ॿिया बि देवता जंहिंजो माण्हू जो स्वभाव दिव्य आहे, सो देवता। जेको माण्हू पाण देवता हूंदो न, सात्विक हूंदो, उन जी निष्ठा देवताउनि में ई हूंदी। या सूर्य में, या गणेश में, या विष्णुअ में, उन में राम बि अची वियो, कृष्ण बि अची वियो। या शिव में, इन्हनि में, या दुर्गा में, इन्हनि में। देवता जेको आहे उनखे चइबो आहे जेको जीवन में बैलेंस करे हले थो, सात्विक। न अधिक भॼे थो, न अधिक वेठो आहे। उहो सात्विक माण्हू देवताउनि जो पूजन कंदो आहे। 5 देवता हीअ ऐं 33 प्रकार हुए। जेको पंहिंजे हिंदू धर्म जे भगवाननि में विश्वास करे थो ऐं कंहिं हिक जी विशेष पूॼा करे थो, उहो सात्विक माण्हू आहे। ॿियो आहे राजस माण्हू, उहो जेको यक्ष ऐं राक्षसनि जी पूॼा करे थो। यक्ष थींदा आहिनि इंसाननि खां मथे ऐं देवताउनि खां हेठि। यक्ष जीअं कुबेर, धन जो देवता, उहो यक्ष हो। यक्ष माना जिन वटि पैसो ॾाढो हुजे। धन जा देवताऊं जेके थींदा आहिनि, संपत्तीअ जा देवता थींदा आहिनि, इहे यक्ष। देवता कोन थींदा आहिनि, पर हिकु कैटेगरी आहे। गंधर्व यक्ष मनुष्यनि खां थोड़ा मथे थींदा आहिनि। ख़ासियत इहा आहे कि हिननि वटि संपत्ति हूंदी आहे। सोन जी लंका जेका आहे सा कुबेर जी हुई पहिरियों, सोन जी लंका। ऐं राक्षस बि उहे ई थींदा आहिनि जिन वटि शक्ति आहे ऐं ॿिए खे सताए करे, ॿिए ते जीत हासिल करे शक्ति हासिल कंदा आहिनि, उहे राक्षस। जीअं मुग़लनि मुस्लमाननि लुटेरनि छा कयो, उन्हनि जे मुल्क में त कुझु बि कोन हो, सुञाई हुई हुते। उन्हनि भारत ते हमिलो करे लुटियो भारत खे, ऐं इहे मलेच शूद्र राजाऊं ठही करे वेही रहिया। त इहे इन्हनि खे चइजे राक्षस, जेको तलवार जे बल ते, हिंसा जे बल ते मासूमनि खे सताए करे, निर्बलनि खे सताए धन लुटे, उहो राक्षस। ऐं यक्ष जंहिं वटि पैसो हुजे ॾाढो। त जेको माण्हू उन्हनि राक्षसनि जी ऐं यक्षनि जी पूॼा करे थो, उहो राजसी। ऐं छो थो पूॼा करे? धन पाइण लाइ ऐं सत्ता पाइण जे लाइ।
ये सिधो सिधो सम्झंदा हलिजो हिसाब। जेको माण्हू देवताओं जी पूजा तो करे, दिव्यता जी पूजा तो करे, इन्हनि पंजनि देवताउनि मां कंहिंजी पूजा तो करे, उहो सात्विक माण्हू। जीअं मतलब कोई है ना देवताओं में विश्वास रखे हुए श्रद्धा थी है, माने तो उनकी कारण वाली भावना ये है कि भाई मां शिव की मतलब यार मुझे सब कामना पूरी करनी है, सब कामना पूरी करनी है, तभी उनकी सात्विक चीज सुठो प्रश्न आहे। उहो पोइ ॿुधायांव थो। ही क्रम थी वञे, टई थी वञनि, पोइ असां विश्लेषण कयूं था। भाई ॾिसो, सात्विक उहो भगवत गीता जेको चए थी, जेको देवताउनि जी पूजा करे, ऐं पूजा त कामना सां ई थींदी आहे, सिधी सी ॻाल्हि आहे। पूजा कामना सां ई त कंदो आहे माण्हू, शुभ कामना सां, शुभ इच्छा सां, सभु कामनाऊं अची वयूं हुन में। पर श्रद्धा सात्विक थींदी आहे हिकु, जंहिंमें देवताउनि जो पूजन थींदो आहे। ॿियो राजसी उहो थींदा आहिनि जेके यक्ष ऐं राक्षसनि जो पूजन कंदा आहिनि। छाजे लाइ? धन संपत्ति पाइण लाइ ऐं सत्ता पाइण जे लाइ। देवताउनि खे पूजण वारा सात्विक माण्हू इन करे सुठा आहिनि कि भली कामना रखी पूजा कनि था, पर वो ग़लति माण्हूअ जी पूजा नथा कनि। राक्षसनि ग़लति माण्हू जे अॻियां नथा निमनि, उन जे अॻियां झुकनि नथा। इन करे हिननि खां सुठा आहिनि। हिते कामना वारो चैप्टर असां पोइ खणंदासीं, पर सम्झी वञो कि पूजा त कामना सां ई कंदा आहिनि अधिकतर माण्हू, चाहे सात्विक ई छो न हुजनि। त्रिगुण अलॻि शइ थींदी आहे, जंहिंमें कामना न हुजे। त सात्विक माण्हू उहो हूंदो आहे जेको देवताउनि जी पूजा कंदो आहे, ऐं उहो ख़ुदि देवता आहे। पंहिंजी कैटेगरीअ जो ई माण्हू पंहिंजी कैटेगरीअ खे ॻोल्हे वठंदो आहे, उन सां उहो जुड़ी करे इम्प्रेस थी वेंदो आहे। जेको पाण आहे इहो बि अथव। राजसी माण्हू राजसीअ सां इम्प्रेस थींदो आहे। जीअं कंहिंजे भीतर इच्छा हुजे कि मां राजनेता ठहां, थोरी नेतागिरी कयां, त पतो पएसि शहर में कोई नेता अची रहियो आहे त वठी डुक पाईंदो, भॼंदो, फूल माला बि वठी वेंदो, छो त राजसीअ खे खीचे पियो थो। तामसी माण्हू तामसी सां इम्प्रेस थींदो। तामसी जेको माण्हू दुष्ट हूंदो, आलसी हूंदो, उनखे कोई ॿुधाएसि कि हिकिड़ो कोई बदमाश हितां लंघे थो ॾाढो वॾो, उनजे संग में रहण सां असांखे बि पावर मिली वेंदो, त उहो ओॾां पहुची वेंदो। सात्विकी माण्हू खे ख़बर पए कि असांजे शहर में कोई संत थो अचे, त उहो ओॾां भॼंदो। संत जो ॿुधी करे राजसी माण्हू न भॼंदो, तामसी माण्हू बि न डुकंदो, छो त गुण आकर्षित न कंदा, सेम गुण आकर्षित कंदा आहिनि। सात्विकीअ सां आकर्षण थींदो आहे, राजसीअ जो राजसीअ सां, तामसीअ जो तामसीअ सां, ऑटोमेटिक अट्रैक्शन। सात्विकी माण्हू खे लॻंदो कि उन तामसीअ जे पुठियां चरियो लॻो पियो आहे, हैरानीअ जी ॻाल्हि आहे, पर हुनखे मज़ो पियो थो अचे, उनजो उहो मिट माइट आहे। श्री कृष्ण भॻवान चए थो कि तामसी माण्हू कंहिंजी पूजा कंदो आहे? प्रेत ऐं भूतनि जी, भूत प्रेतनि जी पूजा कंदो आहे। माना हुन खां बि वियल, राक्षसनि खां बि वियल, निकृष्ट। हाणे सिधी सी ॻाल्हि सम्झ में अचे थी कि श्रद्धा त टिनिनि में हूंदी आहे, सात्विक माण्हूअ में, राजसीअ में बि ऐं सात्विकीअ में बि, ऐं कामना बि टिनिनि में हूंदी आहे। इहो फ़िलहाल मञी हलो, पर रस्तो कहिड़ो चुनींदा आहिनि इहो महत्वपूर्ण आहे। सात्विकी माण्हू रस्तो चुनींदो आहे सात्विकी दिव्य वारो, सुठाईअ वारो, कि मां सुठनि माण्हुनि जे संग में रही करे पंहिंजी इच्छा पूरी कयां, पंहिंजो कमु मां सिद्ध कयां। सुठनि माण्हुनि जे संग में भली देर सां असरु थींदो, इहो थी सघे थो। सात्विकता में फल देर सां मिले, लेट मिले,
पर सात्विक माण्हू कॾहिं ग़लति रस्तो कोन चुनींदो, अननीति कोन चुनींदो, शॉर्टकट बि न चुनंदो। छो त ॾाढो ऊंची मंज़िल आहे देवताउनि वारी। देवताउनि जी आराधना पूॼा कूड़ी त आहे कोन, नकली त आहे कोन, पाखंड त आहे कोन, त लंबी यात्रा आहे, धैर्य बि वॾो आहे। त उन में धीरज रखी करे उहे पाण बि सात्विक रहंदो, संतोष में रहंदो, ऐं फल भली न बि मिले त बि पूॼा कंदो रहंदो। इहे सात्विक माण्हूअ जा लक्षण। राजसी माण्हू थोरो जल्दी फल चाहींदो ऐं उन लाइ उहो राक्षसनि ऐं यक्षनि जी पूॼा कंदो। हाणे अॼु जे समय में कोई राक्षस जी पूॼा त कंदो कान्हे, न कोई यक्ष जी, नाला ई कोन ॿुधाइनि। पर सम्झिजो हर युग में राक्षस थींदा आहिनि, हर युग में यक्ष थींदा आहिनि। इहा हिकु वृत्ति आहे, राक्षस वृत्ति आहे, हीअ यक्ष जी वृत्ति आहे। ऐं अधिकतर माण्हू उन जी ई पूॼा कंदा अथव। तव्हांखे हैरानी थींदी भई माण्हू छा थो चाहे अॼु? धन ऐं पद, शक्ति ऐं पैसो। उन लाइ हू जंहिंजी बि पूॼा कनि था, जितां उन्हनि खे ॾस मिले थो, पोइ भली उहो निर्मल बाबा छो न हुजे, उहो राक्षस जी पूॼा थो करे ऐं यक्ष जी पूॼा थो करे। भली कोई तथा कथित संत छो न हुजे, भली अपराधी छो न हुजे उहो संत, पर उनखे मञींदा छो त उनजी कृपा सां धन ईंदो ऐं शक्ति ईंदी। भली धर्म हुजे चाहे न हुजे, उन्हनि खे मतिलब ई कोन्हे। भली न्याय युक्त हुजे चाहे न हुजे, उन्हनि खे उन्हनि सां मतिलब कान्हे। राक्षस ऐं यक्ष धर्म जो बि सहारो खणंदा आहिनि, धर्म जो, उहे धर्म जूं ॻाल्हियूं बि कंदा आहिनि, पर उन्हनि जी वृत्ति राक्षसी हूंदी आहे कि हिंसा करे पद पाइणो आहे। जीअं हिकु फिल्म आई आहे, सीरीज़ आई आहे आश्रम, उन में इहो सभु अथव। हींअर 2 फिल्मूं ॾाढियूं सुठियूं आयूं आहिनि, पर कंहिं कारण सां ॿई पॉपुलर न थी सघियूं, पर मूंखे ॿई सही लॻियूं। हिकु त आश्रम, जंहिंमें ॿुधायो वियो आहे कि हीअं बि थींदो आहे, आश्रम में हीअं बि थींदो आहे। 100% ईअं ई न थींदो आहे, पर ईअं बि थींदो आहे। सुठा बि आश्रम आहिनि, असां ॾिठा आहिनि सुठा आश्रम, साधु संत सुठा, पर हीअं बि थींदो आहे। हिकु रूप इहो बि आहे आश्रमनि में, संतनि में, ईअं बि अंदरां कम थींदा आहिनि। त इहे राक्षस आहिनि, इहे सभु राक्षस आहिनि ऐं यक्ष आहिनि, जेके धन ऐं पद हासिल करण जे लाइ लॻा पिया आहिनि। माण्हू बि हिननि जे अॻियां किरंदा आहिनि, वञी झुकंदा आहिनि, हिननि जो फोटू घर में रखंदा आहिनि। इहे सभु राक्षस आहिनि ऐं यक्ष आहिनि। मां को गार कोन पियो थो ॾियां, मां हिकु ॿुधायां थो कैटेगरी आई आहे कि जेके ॻाल्हियूं धर्म जूं कनि था, पर दरअसल धन ऐं पद ई जोड़ण में लॻा पिया आहिनि। उन्हनि जो अंजाम बि ॾाढो बुरो थो थिए। जेको अहिड़नि जे संग में वञे थो, राजसी माण्हू वेंदो आहे इन्हनि जे संग में, उनजो बेड़ो गर्क थो थिए। ऐं उन्हनि जो छा, मां त ॾिठो आहे आश्रम जो ई बेड़ो गर्क थो थी वञे। पाण में झगड़ा लॻा पिया अथनि। असांजे सिंधियुनि आश्रमनि में बि पाण में ई झगड़ा संपत्तीअ जे करे। त इहो आहे राजसीपनो। इन में दिव्यता न हूंदी आहे, इन में रजस गुण हूंदो आहे, राजसी गुण। ऐं ॿी हिकु फिल्म आई आहे सड़क 2, इहा बि उन ते अथव, कंहिं ते, जलेबीअ ते। मां जेको चवंदो आहियां न जलेबी, इहा फिल्म ठाही आहे महेश भट्ट, इहा बि ॾिसिजो। पर इन जो बि विरोध थियो आहे, उहो त ॿिए कारण सां, सुशांत जे करे, भई हिन जी फिल्म ॾिसणी कोन्हे। न त इहा अगरि हले हा फिल्म त माण्हुनि खे जलेबी जी ख़बर पइजी वञे हा। उन फिल्म में इहो ॾेखारियो अथनि, हिकु भॻवान जी आहे, ॾिसिजो।
उन भगवान जी ॾाढा पंहिंजा ठाहिया अथई ब्रांचूं, अलॻि अलॻि सत्संग करण वारा। इहो साफ़ साफ़ न चयो आहे सत्संग करण वारनि कि अॼु जे समय में इन खां सुठो ॿियो कोई धंधो कान्हे। सिर्फ़ु माण्हुनि खे शब्द, सुठा सुठा अखर ॾियणा आहिनि, सुठा सुठा शब्द ॾियणा आहिनि, उन में माण्हुनि खे उलझाइणो आहे ऐं पैसा हिन जन्म में वठणा आहिनि माण्हुनि खां, शेवा हिन जन्म में कराइणी आहे, पर फल जो दावो, फल जो दिलास ॾियारणो आहे ॿिए जन्म में। उन्हनि खे चइबो कि फल ॿिए जन्म में मिलंदव। त इन में असां एॾा अरबपति थी विया आहियूं। पोइ उन मां एॾो स्वार्थ ॾेखारियो अथनि, जेके जेके उन भॻवान जी सां जुड़िया, उन्हनि जे परिवार मां अगरि कंहिं उन्हनि जे ख़िलाफ़ ॻाल्हायो त उन्हनि पंहिंजे परिवार वारनि जो त्याग करे छॾियो ऐं ज़रूरत पई त हत्याऊं बि करे छॾनि। इहो साफ़ ॾेखारियो अथनि। ऐं इन्हनि जे लाइ अथव जलेबी लाइ ऐं ब्रह्मा कुमारीज़ लाइ ज्ञान, उनजो नालो आहे ज्ञान प्रकाश। उन सत्संग जो नालो रखियो अथनि ज्ञान प्रकाश। पोइ जेॾी महिल संजय दत्त उनखे मारींदो अथसि आख़िरीअ में, त जेको वठी भॼंदो आहे भॻवान जी, संजय दत्त चवंदो अथसि बोलो राम, हू न चवंदो आहे, वठी भॼंदो आहे। त संजय दत्त चवंदो अथसि क्यों राम का नाम सुन के भाग गए भगवान जी। ये चवंदो अथसि भगवान जी राम का नाम सुन के भाग गए, भगवान बन रहे थे ना तुम। त उन भगवान जी जो जेको ख़ासि माण्हू, सत्संग ख़ासि चेलो, दुनिया खे उहो ॾेखारे थो मां चेलो आहियां हिन जो, भगवान जी जो, पर उहो आहे उनजो पार्टनर, उहो पार्टनर आहे उनजो धंधे में। पर ॿाहिरि इहो ॾेखारींदो आहे मुंहिंजी ॾाढी श्रद्धा आहे, मुंहिंजी ॾाढी श्रद्धा आहे भगवान जीअ में। उन भाईअ छा कयो, पंहिंजी सालीअ सां शादी कई ऐं उनजी सालीअ खे, उहा साली बि भगवान जीअ खे मञींदी हुई। भगवान जीअ उन माईअ खे चईंसि तूं पंहिंजे घोट खे चईसि कि तुंहिंजी भेण खे मारे छॾे ऐं तोसां शादी करे। त हुन माईअ चईंसि मां छो कयां ईअं? त भगवान जीअ चईंसि सॼी पोइ जाइदाद तुंहिंजी थी वेंदी न, अरबपति थी वेंदीअ तूं। त हुन माईअ ईअं कयो ऐं उहो भाईअ पंहिंजी ज़ाल खे मारियो, हिन सां शादी कयईं। त उहा माई बि पकी भक्तियाणी थी वई भगवान जीअ जी। ऐं इहो सभु थींदो हूंदो तॾहिं त ॾेखारिनि था न फिल्म में, माना असांखे त ॾाढी थोरी ख़बर हुई जलेबियुनि जी। उहा माई एॾो विश्वास बसि भगवान जी, मेरे तो बसि भगवान जी है, छो त स्वार्थ पैसे जो, मूंखे मुंहिंजो ही कमु कयो अथई। उन भाई जी जेका धीअ हुई पहिरीं ज़ाल मां, उहा सभु सम्झंदी हुई कि भगवान जी फ्रॉड आहे। उन ख़िलाफ़ फेसबुक ते लिखणु शुरू कयो त भगवान जीअ पंहिंजा गुंडा मोकिले उन छोकिरीअ खे परेशान करणु शुरू कयो। वॾी फिल्म आहे। हिकु वरी छोकिरो मोकिलियईंसि उनखे मारण लाइ। पोइ त इहो थियो, उन माई खे ख़बर पई छोकिरीअ जी जेका सौतेली मां हुई, त उहा पंहिंजे घोट खे चएसि थी मां हींअर बि थी चवांव असांखे भगवान जीअ खे छॾणु खपे, छो त आख़िर माई आहे, माईअ जो हृदय किथे न किथे पाप खां ॾकंदो। चईंसि पहिरीं त मां मञींदी हुअसि भगवान जीअ खे, पर मां चवां थी असांजी धीअ जो दुश्मन थी वियो आहे, इन खे तो मारणु चाहे, हाणे त असांखे सम्झणु खपे। तॾहिं उहो भाई चएसि थो बेवकूफ़, तूं छा थी सम्झी, मूंखे ख़बर कोन्हे भगवान जीअ जी। अरे तूं चई थी कि भाई तुंहिंजे चवण ते मां पंहिंजी ज़ाल खे मारियो, बेवकूफ़, तोखे कंहिं चयो कि मूंखे इहो चओ? हुन चयसि भगवान जी आहे। त चयसि भगवान जीअ खे कंहिं चयो? मां चयो। बेवकूफ़, अॼु जे समय में कोई असली भगवान कोन अथई, न को कोई स्वर्ग अथई, न को कोई नरक अथई। जेको कुझु अथई ही संसार अथई, पैसो ई अथई सभु कुझु, ऐं हिन धंधे में ॾाढी कमाई सुठी आहे। इन करे मुंहुं बंदि रख। भली असांजी धीअ खे मारे त मारण ॾिस, उहो असांजो धंधो चौपट करण जे पुठियां लॻी पई आहे। ये छोकिरीअ खे बि पोइ ख़बर पई कि मुंहिंजो पीउ बि उन्हनि सां ॿधल आहे, ऐं धीरे धीरे रिश्ता खुलंदा पिया वञनि कि सभु स्वार्थ सां जुड़ियल आहिनि हिन संसार में। ऐं शुरूआत कंहिं कई आहे? इन्हनि ग्रुपनि, भगवान जी एंड ग्रुपनि,
या ॾाढी वॾी ख़तरनाक हिकु चेन अथव। अब फिल्म ॾिसंदा न पाण, स्टोरी ॿुधाइण थोरी वेठा आहियूं। मां तव्हांखे इहो सम्झाइण वेठो आहियां कि अगरि असां जलेबियुनि जे पुठियां पयासीं त ग़लति कोन कयोसीं, उन जे पुठियां कोन पयासीं। मां तव्हांखे जाॻाइण जे लाइ उन जे पुठियां पयुमि, पंहिंजे समाज खे जाॻाइण जे लाइ, कि हिन जे पुठियां अंधा न थी वञो प्रलोभन ॾिसी करे। पहिरीं त तव्हांखे नंढा नंढा ऑफर कंदव कि आजा यहाँ पे कोई आपको दिक्कत नहीं होगी, कोई लेना नहीं न देना, त एतिरे में ख़ुशि थी वेंदा आहियो, कुछ लेना नहीं देना बढ़िया है। पर पोइ ख़बर पवंदव धीरे धीरे, चवंदव अब ये बड़ा ऑफर तू संभाल, अब तू सीट संभाल, अब इससे वो ॾिसंदा कि असांजे लाइक़ु आहे या कान्हे, हिन जे अंदरि आसुरी वृत्ति आहे या कान्हे। पोइ धीरे धीरे जोड़ींदा वेंदा आहिनि, पाण जहिड़ो कंदा वेंदा आहिनि, ऐं पोइ ॿुधाईंदा आहिनि कि असांजो साथ ॾींदीअ त फ़ाइदे में वेंदीअ। त 2 फिल्मूं ठहियूं आहिनि हींअर। जेका आश्रम फिल्म आहे उहा आहे राजसी गुण वारनि माण्हुनि जे लाइ, ऐं जेका सड़क टू फिल्म आहे उहा आहे तामसी माण्हुनि जे लाइ। मां तामसी थो चवां, संत साधु जेके पाखंडी आहिनि उन्हनि जे चक्कर में जेको फाथल आहे सो राजसी, उहो एॾो बुरो कान्हे। पर जेको जलेबियुनि ऐं भॻवान जी जे चक्कर में फाथल आहे सो आहे तामसी, उहो वधीक ख़राबु आहे। छो त उहो हत्याऊं तक थो करे वठे, उन में गुण कुझु कान्हे। हू बिना महिनत जे, बिना क़ाबिलियत जे धन ऐं पद थो पाइणु चाहे, उहो तामसी माण्हू आहे। पोइ धन ऐं पद पाइण वारो त भूतनि जी बि पूॼा कंदो, प्रेतनि जी बि पूॼा कंदो। त जलेबी ये भूत प्रेत ई त आहिनि, भूत प्रेत आहिनि इहे। इन्हनि भूत प्रेत में हिकु उहा थींदी आहे, वृत्ति थींदी आहे, जीअं हा त इहे भूतनि जूं ॻाल्हियूं भाई उन्हनि जे दिमाग़ में हूंदियूं तॾहिं चवंदियूं हूंदियूं न, भाई पाण हूंदियूं तॾहिं चवंदियूं हूंदियूं न। ऐं जलेबियुनि त हर उहा ॻाल्हि चई आहे जेका उन्हनि ते लागू थी थिए, जेका उन्हनि जे लाइ चई वेंदी आहे कि ॿियनि जे लाइ चई छॾींदियूं अथव, पंहिंजो बचाव करण लाइ। इहा सुठी ॻाल्हि ॿुधायव कि जलेबियूं चवंदियूं आहिनि हमारा सत्संग छोड़ के जाओगे तो भूत प्रेत बन जाओगे। उन ॾींहुं उहा माई आई हुई, तव्हां ॿुधव कोन, फोन ते ॿुधव, उन ॿुधाई कि सभु छॾे ॾिनो अथई श्राद्ध व्राद्ध करणु, उन्हनि ई चयो आहे, तव्हां न पिया मञो पहिरीं। हा त ॿियनि में थींदो आहे न। त जेके श्राद्ध था छॾाराइनि, परंपराऊं था छॾाराइनि, उहे भूत न आहिनि त छा आहिनि? छो त भूत श्राद्ध न करे सघंदो आहे, भूत प्रेत श्राद्ध कर्म कांड परंपराऊं इहे न करे सघंदो आहे, ऐं ही बि न कंदा आहिनि। ही कंदा त हिननि जो हूअ घटिजी वेंदो आसुरी पनो, हे उन्हनि खे बर्दाश्त ई न थींदो। त इहे भूत प्रेत आहिनि अॼु जे युग जा। के माण्हू क़बर ते वञी मथो टेके ईंदा आहिनि, क़बर कंहिं पीर बाबा जी क़बर या समाधि या कुझु, त उहो बि त भूत प्रेत ई आहिनि। के क़बर ते वञणु, साईं बाबा जो छा आहे, उते क़बर आहे साईं बाबा जी, त उहे तामसी माण्हू आहिनि जेके देवताउनि खे त नथा मञनि, यक्षनि खे बि न, सिधो उन्हनि भूतनि प्रेतनि खे। के यज्ञ कराईंदा आहिनि, तांत्रिकी यज्ञ, मिर्चियुनि जो यज्ञ। हिकिड़ो आहे असांजो मित्र आहे, संत आहे, उहो कंदो आहे क्रियाऊं तांत्रिक जूं, हुनखे अथसि सुठा। हुनखे कंहिं ॿुधायो हाणे हुनजे प्रेमीअ लेडीज़, चयसि कोरोना थी पियो आहे मूंखे, लक्षण त उहे ई आहिनि, चयसि यज्ञ कंदुमि सभु ठीक थी वेंदई, त मिर्ची यज्ञ कंदुमि। हुन हवन ॿारियईं लकड़ियूं, ऐं जेके माण्हू बीठा हुआ ईअं ॾिसनि पिया छा थो करे। हुन चई मूंखे ॿुधाई, चई मां मन में बि सोचां सभु भॼंदा हींअर।
अच्छा ईअं ई थियो, जीअं मां मिर्च विधा त सभु वटि भॻा। ऐं केवल इहे भॻा न, आसे पासे वारा माण्हू बि खंगण लॻा जोर जोर सां कि थियो छा, ही कहिड़ो बाबा अची वियो आहे। चई मूंखे कुझु न पियो थिए, चई हुनजो कोरोना ठीक थी वियो। सही में उनजो चई बुखार लही वियो, मूंखे फोन ते ॿुधाई चई सभु ठीक थी वियो। ये थींदी है तामसी क्रिया है, तामसी पूजा। त के माण्हू कुछ मां निवेदन कयां, इन्हनि चकरनि में न अचिजो, पर ॾाढियूं मायूं ईंदियूं अथव, गुण खींचे पियो थो न हिक ॿिए खे, ॿई तामसी रहिया हूंदा तॾहिं त पहुची विया। सात्विकी माण्हू खे सात्विकी सुठो लॻंदो आहे, राजसी खे राजसी सुठो लॻंदो आहे, तामसी खे तामसी सुठो लॻंदो आहे। इन सां तव्हां पतो लॻाए सघो था कि तव्हांजी श्रद्धा कहिड़ी आहे। हाणे असां थोरो सरल कयूं। अगरि तव्हां मञो था अहिड़नि खे जलेबियुनि खे कि मुंहिंजी इच्छा झटि पूरी थींदी ऐं बिना महिनत जे पूरी थींदी, महिनत हुअ वारी आध्यात्मिक महिनत। आध्यात्मिक महिनत छा थींदी आहे? धीरज, संतोष, धर्म ते हलण, सच ॻाल्हाइण, इहा महिनत आहे, तपस्या आहे। इहा जंहिंखां इहा नथी पुॼे, चए थो यार इहे सभु फालतू ॻाल्हियूं छॾ, तूं ॿुधाए करणो छा आहे, मारणो हुजे कंहिंखे उहो ॿुधाए, पर मुंहिंजो कमु बसि थी वञणु खपे। जंहिं माण्हू जे मन में इहा भावना आहे उहो तामसी। श्रद्धा त अथसि, पोइ भली निर्भर बाबा खे मञींदो हुजे, भली साईं बाबा खे मञींदो हुजे, भली डेरा सच्चा सौदा खे मञींदो हुजे, भली राम रहीम खे मञे, भली के पहुतल नाले वारे संत खे छो न मञींदो हुजे, पर अगरि उहो मञे इन लाइ थो कि मूंखां ॿियो कुझु कोन पुॼंदो, भॼ डुक कराराए या शेवा कराराए त मां कंदोमांसि, पर मुंहिंजी इच्छा पूरी थियणु खपे। तव्हांजी अगरि इहा इच्छा आहे कि मुंहिंजी कीअं बि इच्छा पूरी थिए, बसि थिए, त तव्हां तामसी आहियो। तव्हां न धर्म था ॾिसो, न देवता था ॾिसो, न यक्ष था ॾिसो, न कुझु, त तव्हां तामसी, तव्हांजी श्रद्धा आहे। अहिड़ियूं मायूं आहिनि या कोन्हनि अधिकतर, हीउ भुलिजी वञो कि कंहिं वटि बि वञनि, हू कंहिं वटि बि वञनि, इन्हनि जी श्रद्धा तामसी आहे कि मुंहिंजी बसि इच्छा पूरी थियणु खपे। भली अमृत वेले में थिए, भली संझा वेले में थिए, भली राति जो मसाणनि में भली इच्छा पूरी थिए, पर थियणु खपे। जेको जिद करे ऐं शॉर्टकट तरीक़े सां चाहे थो उहो तामसी। श्रद्धा त अथसि पर तामसी। ऐं इच्छा केवल हिकु न, अनेक प्रकारनि जूं इच्छाऊं थींदियूं आहिनि। हाईलाइट थियण जी इच्छा, ऐं हाईलाइट थियण में बि टई गुण कमु कंदा आहिनि। जेको माण्हू बिना महिनत जे हाईलाइट थियणु चाहे सो तामसी। जेको थोरी ऐं पहुच लॻाए करे चमचागिरी करे हाईलाइट थिए सो राजसी, पर जेको महिनत सां पंहिंजी प्रतिभा सां हाईलाइट थिए सो सात्विकी। ऐं जेको चमचागिरी बि न करे, शॉर्टकट बि न अपनाए, ऐं सहज हुन में टैलेंट बि हुजे, पर उन लाइ बि टैलेंट हुअण खां पोइ बि हाईलाइट न थिए, उहो त्रिगुणात्मक, उहो त्रिगुणातीत, इन्हनि टिन्हिनि गुणनि खां परे आहे। त सिधो सो सिस्टम अथव कि अगरि तव्हांजी इच्छा आहे कि मुंहिंजी पूरी थियणु खपे, ऐं माई आई भी आहे ॿुधाइण कि एक बार हमारे सत्संग में चल के देख, कितने बड़े बड़े काम हुए हैं वहाँ पे, ऐं माण्हू हलियो वञे त उहो तामसी। राजसी उहो चइबो जेको श्रद्धा रखे थो, राजसी गुण ॾिसी करे कि भाई मुंहिंजी इहा इच्छा आहे कि मुंहिंजो वॾो कारोबार हुजे, हर शइ हुजे। राजसी माना राजा ई ठाठ बाट, राजसी मुंहिंजो परिवार हुजे, हर शइ हुजे, त उन लाइ ॻोल्हियां कि अहिड़े संत खे जंहिं वटि ख़ुदि पैसो हुजे,
राजसी माण्हू कॾहिं बि कंहिं ग़रीब खे पंहिंजो गुरु न ठाहींदो अथव। राजसी माण्हू कॾहिं बि कंहिं नंढड़े ग़रीब ॿार खे जे अॻियां कोन झुकंदो। हू पहिरीं ॾिसंदो कि हिन वटि ख़ुदि घणो पैसो आहे, छो त गुण खीचींदो आहे। हू इहो ई ॾिसंदो भई वॾी बिल्डिंग अथसि या न, चेला चपाटा भीड़ भाड़ अथसि या न, मंत्री अचनिसि था या न हिन साधु संत वटि। इहो बि कमु जलेबियुनि में थींदो आहे। हू ॿई मेंटेन बि थियूं कनि, तामसी भी ऐं राजसी भी, कि भाई देखो कितने बड़े बड़े अमीर लोग पैसे वाले हमारे यहाँ आते हैं। तो जेको माण्हू पैसे वारनि खे ॾिसी करे मन में इच्छा थिएसि मां बि पैसे वारी थी वञा, अमीर नज़र अचां, त उनजी श्रद्धा त आहे पर राजसी, उनजी राजसी श्रद्धा आहे। तीअं आहे सात्विकी, जेको केॾां भिटके कोन थो, जेको शुखुर थो करे, जेको धन पाइण लाइ हराम खोरी नथो करे, जेको चए थो भॻवान मूंखे रुगो अवसर ॾे, मूंखे मौक़ो ॾे, मां कर्म कंदमि, मां महिनत कंदमि ऐं तुंहिंजी भक्ति कंदमि। इच्छा त उहो बि रखंदो आहे सात्विक माण्हू बि, पर कंहिं मां राक्षसनि मां न, भूतनि प्रेतनि मां न, शुद्ध सात्विक देवताउनि मां। छो त हू पंहिंजो कल्याण बि थो करणु चाहे, केवल लोक न परलोक भी सुधारण तो चाहे। तो जेको माण्हू लोक ऐं परलोक सुधारण चाहे थो सो सात्विकी। ऐं मूंखे इहो बि चवणो आहे, जलेबियूं सात्विकता भी मेंटेन कंदियूं आहिनि, है न। मथा मथा सात्विकता भी ॾेखारींदियूं आहिनि कि फैशन मत करो, सिंपल कपड़े पहन के आओ। पर इन जो मतिलबु इहो न सम्झिजो कि भाई पोइ त टई शयूं आहिनि उन्हनि वटि। वरी अगरि तव्हां इहो सोचव कि उते सात्विकता भी आहे, राजसी भी आहे, तमस भी आहे, त असां पोइ उते छो न वञूं। पोइ इन जो मतिलबु आहे तव्हां राजसी आहियो, छो त तव्हां इहो दिमाग़ लॻायव कि उते सभु कुझु आहे, त तव्हांजी श्रद्धा राजसी थी वई, तव्हां कुझु ॾिसी करे इम्प्रेस थी विया। कंहिंखे केॾो बि रोक जलेबी बाईअ खे कि हिन सत्संग में न वञे, तॾहिं बि उहा वेंदी। छो त उहा ख़ुदि तामसी आहे या राजसी आहे मन सां। त श्रद्धा आहे, पर श्रद्धा जा भी भेद थींदा आहिनि, अलॻि अलॻि श्रद्धा। कंहिंजी तामसी श्रद्धा आहे, कंहिंजी राजसी, कंहिंजी सात्विकी। मां चाहींदुमि असांजे दरबार जी संगत जी श्रद्धा सात्विकता हुजे, घटि में घटि सात्विकता। देवताउनि खे त मञूं, असां परंपराउनि खे मञूं, तॾहिं त कंदा आहियूं सभिनी जी कथा, शिव जी भी कथा, देवीअ जी भी कथा, भगवान राम कृष्ण जी कथा। ये सात्विकता है। पंहिंजे शास्त्रनि में श्रद्धा या सात्विक श्रद्धा आहे। पोइ भले असांखे देवताऊं आशीर्वाद ॾियनि, असां संपन्न थियूं, फलजूं फूलजूं, उहा पोइ जी ॻाल्हि आहे, पर इहा श्रद्धा सुठी आहे, सात्विक श्रद्धा आहे। त इन लाइ ज़रूरी आहे असां सत्संग में ईंदा रहूं। ऐं जेका गुरबाणी तव्हां चओ था न ॻाइण जे लाइ, गुरबाणियूं हिननि टिन्हिनि खां मथे आहिनि। गुरबाणी न को सात्विक आहे, न को राजसी आहे, न को तामसी आहे। ही सांसारिक ॻाल्हियूं आहिनि। सात्विकता, राजसी या तामस, इहो सांसारिक मामिलो आहे। गुरु ग्रंथ साहिब जी वाणी जेका आहे सा भगतनि इन्हनि टिन्हिनि गुणनि खां मथे उथी करे उच्चारण कयूं आहिनि, न सात्विक, न राजसी, न तामसी। मुरारी बापू कॾहिं चयो हो कि सत्संग कथा भी 3 प्रकारनि जी थींदी आहे, राजसी, सात्विकी, तामसी। जेका 7 ॾींहंनि जी कथा हुजे, उहा राजसी। 7 या 9 ॾींहंनि जी कथा हुजे, उहा राजसी। छो त 9 ॾींहंनि में कथा पूरी करणी आहे।
त पूरी करणी आहे त बजट वॾो आहे ऐं ॾींहं थोरा ई आहिनि त माण्हू ख़र्चु ॾाढो कंदो आहे कि भाई रोज़ सुठे मां सुठो भंडारो करिणो आहे, सुठा माण्हू घुराइणा आहिनि, व्यवस्था ऊंची करणी आहे, 9 ई ॾींहं आहिनि टोटल, उहा राजसी। जेका कथा महीनो हले उहा सात्विकी, जीअं पुरुषोत्तम महीने में पाण कंदा आहियूं सात्विकी कथा, उन में कोई टेंशन कोन हूंदो आहे कि 9 ॾींहंनि में कंप्लीट करिणो ई आहे, आराम सां उहा कथा हले, उहा सात्विकी। ऐं कोई भंडारो रोज़ न, प्रसाद, उहो सात्विकी। पर जेका साल खन हुजे कथा उहा तामसी, छो त उन में इहो थी वेंदो आहे कि 12 महीननि जी इहा कथा आहे, अञा 2-3 महीना ई गुज़रिया आहिनि, माण्हू बोर थियण लॻंदो आहे, तमस आलस अचण लॻंदो आहे, ही कॾहिं पूरी थींदी, कीअं थींदो, त साल वारी कथा थी वई तामसी। हाणे अचो असांजी जेका कथा हलंदी आहे रामचरितमानस 6 साल हलियो, उनखे छा चवंदा? हा, असांजी जेका कथा आहे न राजसी आहे, न तामसी, न सात्विकी, उहा टिनिनि गुणनि खां अलॻि आहे। छो त हुन में कुझु बि डिसाइड कोन्हे। 12 महीने वारे में डिसाइड त आहे न कि ही टारगेट अथव, हिन जे विच में तव्हां कुझु बि नथा जोड़े सघो। असांजी इन करे त्रिगुणातीत आहे कि असां हिनखे विच में रोके छॾींदा आहियूं, कुझु ॿियो अची वेंदो आहे चैप्टर, कुझु ॿियो जुड़ी वेंदो आहे, कोई नियम कान्हे, कोई बंधन कान्हे। हाणे जीअं 17 अध्याय हली रहियो आहे त 17 अध्याय पूरो थींदो ई कोन, अधिक मास अची वेंदो त असां उते ई छॾे ॾींदासीं। त हिनखे असां न सात्विक चवंदासीं, न तामसी, न राजसी, ही त्रिगुणातीत आहे। हिन में कुझु न तव्हांखे हिन में बोरियत थींदी, न तव्हांखे वैभव नज़र ईंदो, न को तव्हांखे टियों छा थींदो आहे, बोरियत अची वई न उहा। ऐं न हिन में तव्हांखे तमस बोरियत थींदी, न को तव्हांखे वैभव राजसी नज़र ईंदो, ऐं न को तव्हांखे ईअं नज़र ईंदो कि सात्विकता, सात्विक भी थोड़ी है पूरी तरह सात्विक भी किथे आहे। छो त असां कुछ न कुछ त समय कढी आनंद त प्राप्त कयूं था न, अचूं था। असां कॾहिं जीअं गीत भजन ॻाए वठंदा आहियूं त भजन फिल्मी गाना थोड़ी हुअण खपनि। सात्विकता में फिल्मी गाना भी ॻाए वेंदा आहियूं, शेरो शाइरी भी कंदा आहियूं। तो ॿुधो त सही, मां इहो थो चवणु चाहियां, सात्विक भी कान्हे, ही त्रिगुणातीत आहे। त्रिगुणातीत हुअण करे हिन में कॾहिं कॾहिं 3 गुण भी नज़र ईंदा ऐं कॾहिं कॾहिं 3 गुण न भी नज़र ईंदा, छो त उन्हनि में कान्हे। गुरु ग्रंथ साहिब त्रिगुणातीत आहे। उन्हनि भगतनि जे हृदय जी निकतल वाणी इहा त्रिगुणातीत आहे। त चयो वियो आहे भई तव्हां गुरबाणी ॿुधायो, समय एॾो जल्दी थी वियो त हिकु गुरबाणी ॻाए करे असां सत्संग खे विराम था ॾियूं। हाणे इन्हनि टिनिनि श्रद्धाउनि सां संबंधित काई बि गुरबाणी कान्हे, तव्हां ॿुधायो कहिड़ी ॻायूं? इहा मुंहिंजे दिमाग़ में ॿी पई अचे। नाम बिना दुख पावे, हर के नाम बिना। थोड़ी ये कनेक्टेड लगे थे पंहिंजे सब्जेक्ट सां कि तव्हांखे अगरि इच्छा करणी आहे त छो था तव्हां भिटको, त भॻवान सां प्रीत कयो न। तव्हां नाम घर में जपियो, त भॻवान जो नाम जपींदा न त तव्हांखे पोइ कुझु कंहिं शइ जी आवश्यकता न थींदी। सभु अगरि तव्हांजे अंदरि तमस हूंदो त नाश थी वेंदो, अज्ञान अंधकार भी नाश थी वेंदो। त सभु फालतू भिटकण छॾे करे परमात्मा जो नाम जपियो।
भेद बतावे, नाम बिना दुख पावे, हरि के नाम बिना, नाम बिना दुख पावे। कहाँ भयो तीरथ व्रत किए, कहाँ भयो तीरथ व्रत किए, राम शरण नहीं आवे। जोग जग निफल तेह मानो, जो प्रभु जस बिसरावे, नाम बिना दुख पावे, हरि के नाम बिना, नाम बिना दुख पावे। भगत बिना सहसा न चूके, गुर इह भेद बतावे, नाम बिना मान मोह दोनों को परिहर, मान मोह गोविंद के गुण गावे, कहो नानक यह